नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे खानपुर महर का ख़बर ॾींदा आहियूं त खानपुर महर वेझो पीरबख्श मलक में ओचितो बाहि लॻी वई, जंहिं नतीजे में अमीरदीन मलक, नियालदीन, नूरदीन, ख़ालिद ऐं ॿियनि समेत 7 ॻोठाणनि जा घर सड़ी रख थी विया। बाहि सबबि घरनि में पयल अनाज, खटूं, बिस्तरा, नियाणियुनि जो ॾाज, रोक रक़म समेत समूरो सामान सड़ी रख थी वियो, जॾहिं त बाहि विसाइण दौरान हिकु औरत मसमात उमेदा ज़ाल लालदीन सड़ी ज़ख़्मी थी पई, जंहिंखे ॻणती जोगी हालत में खानपुर महर जे शेख हमदर्द बिन मोहम्मद तालका इस्पताल आंदो वियो, जिथां औरत जी हालत ॻणती जोगी हुजण करे खेनि सखर इस्पताल मुंतक़िल कयो वियो। होॾां इतला बावजूदि फायर ब्रिगेड अमलो वाक़े वारे हंधि देर सां पहुतो। बाहि मुतासिर ॻोठाणनि मीडिया खे ॿुधायो त असीं खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। हिननि ॿुधायो त इतला बावजूदि फायर ब्रिगेड देर सां पहुतो। फायर ब्रिगेड जे पहुचण खां अॻु ई असांजा घर सड़ी रख थी चुका हुआ। मुतासिरनि वार जी अपील कई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।